ओम शांति। अॼु जी मुले तारीख़ है 22/5/2024। मीठा मीठा बाप दादा चवनि था मीठी मीठी ॿार तव्हांखे कर्माती ठही करे वञिणो आहे। हिन लाइ अंदरि में कोई बि फ्लो न रहणो खपे। पंहिंजी जांच करे कमनि खे कढंदा वञो। असांखे कर्माती तरफ़ां जीते जी मुर्दो, जीअं मुर्दे खे कुझु बि असरु न थींदो आहे न, ईअं ई असांखे बसि मां आत्मा ऐं बाबा ऐं कर्म क्षेत्र में कर्म करो। निंदा स्थिति मान अपमान जय पराजय सभिनि में समान स्थिति। त पंहिंजे अंदरि जेको बि फ्लो आहे उहो सभु कढी ॾियो। पंहिंजी जांच करे सभु कमनि खे कढंदा वञो। प्रश्न कंहिं अवस्था खे ॼमाइण में महिनत लॻंदी आहे, हुनजो पुरुषार्थ छा आहे? उत्तर आहे हिन अखियुनि सां ॾिसण वारी कोई बि चीज़ साम्हूं न अचे। ॾिसंदे बि न ॾिसूं, देह में रहंदे देही अभिमानी रहूं। इहा अवस्था ॼमाइण में टाइम लॻंदी आहे। बुद्धि में सवाइ बाप जे ऐं घर जे कोई वस्तु यादि ई न अचे। इन जे लाइ अंतर्मुखी थी करे पंहिंजी जांच करणी आहे, पंहिंजो चार्ट रखिणो आहे। ओम शांति। मिठे मिठे सिकील ते रूहानी ॿार इहे त ॼाणंदा आहिनि कि असां पंहिंजे दैवी राजधानी स्थापना करूं था। इन में राजायूं बि आहिनि त प्रजा बि आहे। पुरुषार्थ त सभु कंदा आहिनि। जो जास्ती पुरुषार्थ कंदा आहिनि उहे जास्ती प्राइज़ वठंदा आहिनि। इहे त हिकु कॉमन क़ाइदो आहे, इहा कोई नई ॻाल्हि न आहे। जो जास्ती पुरुषार्थ कंदो उहो जास्ती प्राइज़ वठंदो, इहे त हिकु कॉमन क़ाइदो आहे। इहा कोई नई ॻाल्हि न आहे। इनखे दैवी बगीचो चओ या राजधानी चओ, इनखे दैवी बगीचो चओ या राजधानी चओ। हाणे इहे कलयुगी बगीचो अथवा कांटनि जो जंगल आहे। हुन में बि कोई ॾाढो फल ॾियण वारो झाड़ हूंदा आहिनि, कोई घटि हूंदा आहिनि। कोई कम रस वारा अंब हूंदा आहिनि, कोई कीअं हूंदा आहिनि। फूलनि जा फलनि जा ईअं भिन्न भिन्न प्रकार जा झाड़ हूंदा आहिनि। वैसे ई तव्हां ॿारनि में बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार आहे त बाबा अॼु फल ऐं फूल जो भेंट असां सां करनि था। बाबा चवनि था कोई ॾाढो सुठो फल ॾींदो आहे, कोई हल्को फल ॾींदो आहे। भिन्न भिन्न झाड़ हूंदा आहिनि। इहे फल ॾियण वारो बगीचो आहे न, ये दैवी झाड़ जी स्थापना थिए थी। ये दैवी झाड़ जी स्थापना थिए थी अथवा फूलनि जे बगीचे जी स्थापना थिए थी कल्प पेड़ों से। आहिस्ते आहिस्ते मिठा खुशबूदार बि ठहींदा रहंदा आहिनि नंबरवार पुरुषार्थ अनुसार। सभु वैराइटी आहिनि। बाप वटि बि ईंदा आहिनि बाप जो मुखड़ो ॾिसण। इहे त ज़रूरु सम्झंदा आहियो बाबा असांखे स्वर्ग जो मालिक ठाहींदा। बाप वटि बि ईंदा आहिनि बाप जो मुखड़ो ॾिसण लाइ। बाबा वटि बि ईंदा आहिनि। इहे त ज़रूरु सम्झंदा आहिनि बाबा असांखे स्वर्ग जो मालिक ठाहींदा। इहे ॿारनि खे निश्चय आहे ज़रूरु। बेहद जो बाबा असांखे बेहद जो मालिक ठाहे थो। मालिक ठाहिण में ख़ुशी बि ॾाढी थींदी आहे। हद जे मालिकपन में दुखी आहे। इहे खेल ई सुख दुख जो आहे ऐं इहे भारतवासियुनि जे लाइ ई आहे। ॿारनि खे बाबा चए पहिरियों पंहिंजो घर त संभालो। घर में धणी जी नज़र रहंदी आहे त बाप बि हिकु हिकु ॿार खे ॾिसंदा आहिनि इन में कहिड़ा कहिड़ा गुण आहिनि ऐं कहिड़ा कहिड़ा अवगुण आहिनि। ॿार ख़ुदि बि ॼाणंदा आहिनि। बाबा अगरि चए कि ॿार तव्हां सभु पंहिंजी पंहिंजी खामियूं आपे ई लिखी करे अचो त झटि लिखी सघंदा आहिनि। असां पंहिंजे में छा छा खामियूं सम्झंदा आहिनि। कोई न कोई खामी ज़रूरु हूंदी आहे। संपूर्ण त कोई ठहियो न आहे। हा ठहिणो ज़रूरु आहे। कल्प कल्प ठहिया हुया, इन में कोई संशय न आहे। परंतु हिन समय खामी आहे उहा बतलाइण सां बाबा हुन ते ई सम्झाईंदा आहिनि। हिन समय ॾाढियूं खामियूं आहिनि। मुख्य सभु खामी थींदी आहे देह अभिमान जे कारण। त देही अभिमानी ठहो। मुख्य सभु खामियूं थींदियूं ई आहिनि हिन देह अभिमान जे कारण। त ख़ुदि खे आत्मा सम्झंदासीं त सभु खामियूं ख़तमु थी वेंदियूं।
उहो पोइ ॾाढो हैरान कंदी आहे, अवस्था खे अॻियां वधण न ॾींदी आहे। हिन करे हाणे पूरी रीति पुरुषार्थ करिणो आहे। इहे शरीर बि हाणे छॾे करे वञिणो आहे न, दैवी गुण हिते ई धारण करे वञिणो आहे। कर्मातीत अवस्था में वञण जो अर्थ बि त बाबा सम्झाईंदा आहिनि। कर्मातीत थी करे वञिणो आहे त कोई बि फ्लो न रहे। छो जी तव्हां हीरे जहिड़ो ठाहींदा आहियो। कर्मातीत अर्थात हिकदमि निंदा स्थिति मान अपमान जय पराजय में सदा समान स्थिति, जीते जी मुर्दो बाबा चईंदा आहिनि। असां में छा छा फ्लो आहे इहे त हर हिकु ॼाणंदो आहे। छो जी तव्हां चैतन्य आहियो न, जड़ हीरे में फ्लो हूंदो आहे त उहो निकिरी थोड़ी सघंदो। तव्हां त चैतन्य आहियो, तव्हां हिन फ्लो खे कढी सघंदा आहियो। तव्हां कौड़ी खां हीरे जहिड़ा ठाहींदा आहियो। तव्हां पंहिंजी खे सुठी रीति ॼाणंदा आहियो। सर्जन पुछंदा आहिनि कहिड़ो फ्लो आहे त तव्हांखे अटकंदो आहे अॻियां, जो तव्हांखे अटकंदो आहे अॻियां वधण न ॾींदो आहे। फ्लोलेस त पिछाड़ी में ठाहिणो आहे। उहो सभु हाणे कढणु आहे। हाणे सभु फ्लो कढणा आहिनि। अगरि फ्लो न निकितो त हीरे जी वैल्यू कम थी वेंदी। बाबा चवनि था अगरि असांजी आत्मा मां फ्लो न निकितो न त हीरे जी वैल्यू कम थी वेंदी। बाबा चईंदा आहिनि न, मां तव्हांखे कौड़ी खां हीरे जहिड़ो ठाहिणु आहियो त फ्लो पूरो कढणो आहे ताकी सभु परफेक्ट हीरो बाबा जहिड़ो ठही वञे। इहे बि पको जौहरी आहे। सॼी आयु हीरे ई हिननि अखियुनि सां ॾिठा आहिनि। अहिड़ो जौहरी कोई हूंदो न जंहिंखे एतिरा हीरे परखणनि जो शौक़ु हूंदो। तव्हां बि हीरा ठाहो था न, ॼाणंदा आहियो कोई न कोई फ्लो आहे ज़रूरु। संपूर्ण ठहिया न आहिनि। चैतन्य हुजण जे कारण तव्हां पुरुषार्थ सां पंहिंजो सभु फ्लो कढी सघंदा आहियो। हीरे जहिड़ो त ठहिणो ई ज़रूरु आहे। त सो तॾहिं ठाहींदासीं जॾहिं पूरो पुरुषार्थ कंदासीं। असांखे हीरे जहिड़ो ठाहिणो आहे उहो तॾहिं ठही सघंदासीं जॾहिं असां पूरो पुरुषार्थ कंदासीं। बाप चईंदा आहिनि तव्हांजी अवस्था अहिड़ी पकी हुजे जो शरीर छूटण समय अंत में कोई बि असांखे यादि ई न अचे। बसि मां आत्मा आहियां ऐं बाबा, ॿियो कोई बि असांखे यादि ई न हुजे। इहे त क्लियर आहे। मित्र संबंधी आदि सभु खे भुलिजणो आहे। संबंध रखिणो ई हिक सां आहिनि। बाबा चवंदा आहिनि न, इहे शरीर बि असांखे यादि न रहे कि शरीर बि मुंहिंजो आहे। हाणे तव्हां हीरा ठाहो था, इहे जवाहरातनि जी दुकानु आहे। तव्हां हर हिकु जौहरी आहियो। इहा ॻाल्हि ॿियो कोई बि ॼाणंदो न आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो हर हिक जी दिलि में असां विश्व जे मालिक। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो हर हिक जी दिलि में आहे कि असां विश्व जा मालिक ठहिण जे लाइ ठहूं था पुरुषार्थ अनुसार। जंहिंखे उच पद मिलियो आहे उन्हनि ज़रूरु पुरुषार्थ कयो हूंदो न। जंहिंखे ऊच पद मिलियो आहे उन्हनि ज़रूरु पुरुषार्थ कयो हूंदो। आहे त तव्हां मां सां ई निकिरंदा न। तव्हां ॿारनि खे ई एतिरो पुरुषार्थ करिणो। इन करे बाबा हिकु हिकु ॿार खे ॾिसंदा रहंदा आहिनि। जीअं फूलनि खे ॾिसबो आहे न, हीअ कहिड़ो ख़ुशबूदार फूल आहे, हीअ कहिड़ो आहे, इन में बाक़ी छा फ्लो आहे। छो जी तव्हां चैतन्य आहियो न। चैतन्य हीरा ॼाणे सघंदा आहिनि न असां में छा छा खामी आहे। त बाप सां बुद्धि योग जुड़ाए किथे न किथे चैतन्य हीरा ॼाणंदा आहिनि कि असां में छा छा खामी आहे। जो बाप सां बुद्धि योग तोड़ाए किथे किथे भटकाईंदी आहे। त असां चैतन्य हीरनि खे पतो आहे कि असां में छा छा खामी आहे, जो बाप सां बुद्धि योग तोड़ाए करे असांखे किथे किथे भटकाईंदी आहे। बाप त चईंदा आहिनि ॿार मामिकम यादि करो, ॿियो कोई बि यादि न अचे। गृहस्थ व्यवहार में रहंदे हिकु बाप खे यादि करो। इन्हनि जी त भट्टी ठाहिणी हुई।
जो तयार थी निकिता सर्विस जे लाइ। इन्हनि जी त बट्टी ठाहिणी हुई जो तयार थी आहे निकिता पोइ सर्विस जे लाइ। ॾिसंदा आहिनि पुराणा जो आहिनि उहे सुठी सर्विस करनि था, थोरा नया बि ऐड थींदा वेंदा आहिनि। पुराणनि जी बट्टी ठाहिणी हुई पर पुराणा आहिनि त बि खामियूं आहिनि अञा बि। जेका पहिरियों सर्विस जे लाइ निकिता न उहो पहिरियों उन्हनि भट्टी कई, उन समय सर्विस न हुई, पोइ उहा सर्विस ते निकिता। त बाबा चवनि था पुराणा जेका आहिनि उन्हनि में बि कुझु न कुझु खामी त आहे। हर हिकु पंहिंजी दिलि सां सम्झाइनि कि बाबा जो अवस्था ठाहिण लाइ चईंदा आहिनि, उहा अञा ठही न आहे। एम ऑब्जेक्ट त बाप सम्झाईंदा आहिनि। सभिनि खां जास्ती खाद आहे ही देह अभिमान जी, तॾहिं ई देह तरफ़ बुद्धि हली वेंदी आहे। देह में हूंदा ई आहिनि, देह में हूंदे ई असांखे देही अभिमानी ठहिणो आहे। हिन अखियुनि सां ॾिसण वारी चीज़ कोई बि साम्हूं न अचे, अहिड़ी अवस्था ॼमाइणी आहे। असांजी बुद्धि में सवाइ बाप जे शांतीधाम जे ॿियो कोई बि वस्तु यादि ई न अचे। असांजी बुद्धि में सवाइ बाप जी शांतीधाम जी ॿियो कोई वस्तु, ॿियो कोई असांखे वस्तु यादि ई न अचे। कुझु बि साथ न खणी वञिणो आहे। पहिरियों असां नए संबंध में आयासीं, हाणे इहो पुराणो संबंध आहे। पुराणे संबंध जी जरा बि यादि न अचणी खपे। गायन बि आहे न, अंतकाल जो सिमरे, त पुराणे संबंध जी जरा बि यादि न अचणी खपे। असांजो नयो घर, नयो पीउ, नयो संबंध सदा यादि हुजे। हाणे त पुराणो संबंध आहे न, बाबा चवनि था कुझु बि साथ न खणी वेंदासीं। पहिरियों असां नए संबंध में ईंदासीं, हाणे आहे पुराणे संबंध जी जरा बि यादि न अचे। गीत त कलयुगी मनुष्यनि ठातो आहे कि अंतकाल जो सिमरे, परंतु उहा सम्झंदा थोरी आहिनि। मूल ॻाल्हि बाप सम्झाईंदा आहिनि, हिकु बाप जे सवाइ ॿियो कोई यादि न अचे। हिकु बाप जी यादि सां ई असांजा पाप कटजंदा। असां आत्मायूं पवित्र हीरे जहिड़ो ठही वेंदासीं। असां आत्मायूं पवित्र हीरे जहिड़ो ठही वेंदासीं। बाबा चवनि था कि हिकु कोई पत्थर त ॾाढा वैल्यूबल हूंदा आहिनि, माणिक बि वैल्यूबल हूंदो आहे। बाप पाण खां बि ॿारनि जी वैल्यू ऊच कंदा रहंदा आहिनि। पंहिंजी जांच करणी हूंदी आहे। बाप चवंदा आहिनि अंतर्मुख थी पंहिंजे में ॾिसो, असां में छा खामियूं आहिनि। बाप चवंदा आहिनि अंतर्मुखी थी करे पंहिंजे पाण खे ॾिसो, असां में छा खामियूं आहिनि। केसि ताईं देह अभिमान आहे। बाबा पुरुषार्थ जे लाइ भिन्न युक्तियूं सम्झाईंदा रहंदा आहिनि। केसि ताईं असां में देह अभिमान आहे। बाबा चवंदा आहिनि बाबा पुरुषार्थ जे लाइ भिन्न युक्तियूं सम्झाईंदा रहंदा आहिनि। जेतिरो थी सघे हिक जी यादि रहे, भले केतिरा बि प्यारा हुजनि, ख़ूबसूरत ॿार हुजनि, लवली हुजनि, त बि असांखे कंहिंजी यादि न अचणी खपे। भले केतिरा बि प्यारा हुजनि, ख़ूबसूरत ॿार हुजनि, लवली हुजनि, त बि असांखे कंहिंजी यादि न अचणी खपे। हितां जी कोई बि चीज़ यादि न अचे। कोई ॿारनि में ॾाढो मोह रहंदो आहे, कोई ॿारनि में ॾाढो मोह रहंदो आहे। बाप चवंदा आहिनि उन्हनि सभिनि सां ममत्व मिटाए हिक जी यादि रखो। हितां जी कोई बि चीज़ असांखे यादि न अचे। कोई ॿारनि में ॾाढो ई मोह रहंदो। बाप चवंदा आहिनि उन्हनि सभिनि सां ममत्व मिटाए हिक जी यादि रखो।
हिकु लवली बाप सां योग रखो। अगरि तव्हांखे ॿार वणंदा बि आहिनि त सभिनि खां लवली त शिव बालक आहे न, हुन खां प्यारो ॿियो कोई बालक न थी सघंदो आहे न। त हुनखे यादि करो, बाप हुन सां जो संबंध जी यादि ईंदी आहे, हुन संबंध सां हुनखे यादि करो। हिकु लवली बाप सां ई योग रखिणो आहे, उन्हनि सां सभु कुझु मिली वेंदो। योग सां ई तव्हां लवली ठहींदा आहियो। योग रखण सां, बाबा जी यादि सां ई असां छा ठही वेंदासीं, लवली ठही वेंदासीं। हिकु बाप जी यादि रखण सां असां सभु आत्मायूं लवली ठही वेंदासीं, लवली आत्मा ठहींदासीं। बाप लवली प्योर आहे न, आत्मा खे लवली प्योर ठाहिण लाइ बाप चईंदा आहिनि, ॿार जेतिरो मूंखे यादि कंदव त अथाह लवली थींदा वेंदव। जेतिरो मूंखे यादि कंदव त अथाह लवली थींदा वेंदव। बाबा चईंदा आहिनि कि तव्हां एतिरा लवली ठहींदा आहियो जो तव्हां देवी देवताउनि जी हाणे ताईं बि पूजा थिए थी भक्ति मार्ग में। तव्हां लवली ठहींदा आहियो न, अधु कलाक तव्हां राज्य कंदा आहियो, पोइ अधु कलाक तव्हांजी ई पूजा थींदी आहे। तव्हां ख़ुदि ई पुजारी ठही पंहिंजे चित्रनि जी पूजा कंदा आहियो। तव्हां ई सभिनि खां लवली ठहिण वारा आहियो। परंतु जॾहिं लवली बाप खे सुठी रीति यादि कंदा तॾहिं ई असां लवली ठहींदासीं। त बाबा खे यादि करे असांखे हिकु त परफेक्ट हीरो ठहिणो आहे, ॿियो लवली आत्मा ठहिणी आहे। सवाइ हिकु बाप जे ॿियो कोई यादि न अचे त पंहिंजी जांच करो कि बाप खे ॾाढो लव सां यादि कंदा आहियूं। बाप जी यादि में प्रेम जा आंसू अची वेंदा आहिनि, बाबा मुंहिंजो त तव्हांजे सवाइ ॿियो कोई न आहे, ॿियो कोई जी यादि न अचे। माया जे तूफ़ान न अचनि, तूफ़ान त ॾाढा ईंदा आहिनि, पंहिंजे मथां ॾाढी जांच रखणी आहे। कल्ह बि बाबा चई न, माया कहिड़े बि तूफ़ान लाइ, लेकिन असांखे पंहिंजी पुरुषारत में तत्पर रहणो। त माया बि अलॻि अलॻि ॻाल्हियूं इलाही छा संकल्प में लाईंदी, लेकिन असांजो बुद्धि योग बाबा सां गॾु हूंदो त उहो संकल्प बि डिस्ट्रॉय थी वेंदो, ख़तमु थी वेंदो। माया जे तूफ़ान न अचनि, इहे असांखे पंहिंजो ध्यानु रखणी आहे। तूफ़ान त ॾाढा ईंदा, पंहिंजे मथां ॾाढी जांच रखणी आहे। असांजो लव बाप जे सवाइ ॿियो कोई तरफ़ त न आहे, भले केतिरी बि प्यारी चीज़ हुजे त बि हिकु बाप जी यादि अचणी खपे। तव्हां सभु हिकु माशूक जा आशिक़ ठहींदा आहियो। आशिक़ माशूक जो हूंदा आहिनि, हिकु बार हिकु ॿ खे ॾिसी वठंदा आहिनि, बसि शादी आदि बि न कंदा आहिनि, रहंदा बि अलॻि आहिनि, परंतु हिकु ॿिए जी यादि बुद्धि में रहंदी आहे न। बाबा चईंदा आहिनि, हाणे तव्हां ॼाणंदा आहियो असां आशिक़ आहियूं हिकु माशूक जा। हुन माशूक खे तव्हां भक्ति मार्ग में ॾाढो यादि कंदा आहियो, शिव माशूक खे। हिते बि तव्हांखे ॾाढो यादि करिणो आहे, जबकि हिते त बाबा सम्मुख आहिनि असांजा। बाप चईंदा आहिनि, मामेकम यादि करो त तव्हां सभिनि जो बेड़ो पार थी वञे। हिन में संशय जी कोई ॻाल्हि कोन्हे। भॻवान सां मिलण जे लाइ सभु भक्ति कंदा आहिनि। भक्ति मार्ग में सभु भॻवान सां मिलण लाइ भक्ति कंदा आहिनि। हिते कोई ॿार त ॾाढी हॾी सर्विस कंदा आहिनि, सर्विस जे लाइ जे हिकदमि तड़पंदा आहिनि, ॾाढी महिनत कंदा आहिनि। इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो, वॾा माण्हू एतिरो न सम्झी सघंदा, परंतु तव्हांजी महिनत कोई व्यर्थ न वेंदी। कोई सम्झी करे लाइक़ु ठहींदो आहे, पोइ बाबा जे अॻियां ईंदा आहिनि। तव्हां सम्झंदा आहियो असां लाइक़ु आहियूं व न। दृष्टि त उन्हनि खे तव्हां ॿारनि सां मिलंदी आहे, श्रृंगार करण वारा तव्हां ॿार आहियो न। तव्हां सम्झंदा आहियो इहे लाइक़ु आहे व न आहे। दृष्टि त उन्हनि खे तव्हां ॿारनि सां मिलंदी आहे, श्रृंगार करण वारा तव्हां ॿार आहियो न। बाबा छो जी बाबा असांखे श्रृंगार कराई, हाणे ॿारनि ॿियनि खे श्रृंगार कराए बाबा वटि वठी ईंदा आहिनि।
जो बि हिते आया आहिनि उन्हनि सभिनि जो तव्हां ॿारनि श्रृंगार करायो आहे न। बाबा तव्हांखे श्रृंगार कराई, तव्हां पोइ ॿियनि खे श्रृंगार कराए करे वठी ईंदा आहियो। बाप आफ़रीन ॾींदा आहिनि, जीअं श्रृंगार कयो आहे अहिड़ो ई ॿियनि जो बि कराईंदा आहिनि। जीअं श्रृंगार ख़ुदि जो कयो आहे अहिड़ो ॿियनि जो बि कराईंदा आहिनि। कोई त पाण खां बि सुठो ॿियनि जो श्रृंगार कराईंदा आहिनि, बल्कि पाण खां बि ॿियनि जो सुठो कराए सघंदा आहिनि। सभिनि जी पंहिंजी पंहिंजी तक़दीर हूंदी आहे न। हिन करे असां भले ई कंहिंखे बि ज्ञान ॿुधायूं, कोई असांखां बि तिखो निकिरी वञे त ॾाढो ख़ुशि थियणो खपे। ईअं न हीअ असांखां अॻियां निकिरी वेंदो, असां हिन जो एतिरो श्रृंगार न कंदासीं। कोई सम्झण वारा सम्झाइण वारनि खां बि तिखा हली वेंदा आहिनि। सम्झाइण इन्हनि सां असां सुठो सम्झाए सघंदा आहियूं। सम्झाइण जो नशो चढ़ंदो आहे त उहो पोइ निकिरी पवंदा आहिनि। बाप दादा ॿिन्हिनि जी दिलि ते चढ़ी वेंदा आहिनि। उहे ॾाढा नया आहिनि जो पुराणनि खां तिखा हली वेंदा आहिनि। हिन में अभिमान न अचिणो खपे। हर हिक जी पंहिंजी पंहिंजी तक़दीर हूंदी आहे। ॿियो ई ॾिसो, ब्रह्मा बाबा हीअं करनि हा त कीअं यज्ञ अॻियां वधे हा। कांटनि सां सुठो फूल ठही वेंदा आहिनि। इन करे बाबा हिक हिक खे वेही ॾिसंदा आहिनि इन्हनि में छा छा कमी आहे। पोइ बाबा हुन अनुसार सभिनि खे दृष्टि ॾींदा आहिनि। इहा कमी हिननि सां निकिरी वञे त ॾाढी सर्विस करनि। बाबा चवंदा आहिनि इहे ॿार मां इहा कमी निकिरी वञे त ॾाढी सर्विस करनि। भॻवान आहे न, दिलि थींदो आहे उथी करे पिछाड़ी में बि वञी करे ॾिसां, छो जी पिछाड़ी में बि वञी करे वेहींदा आहिनि। सुठा सुठा महारथनि खे त फ्रंट में वेहणो खपे। इन में कंहिंखे धको अचण जी ॻाल्हि न आहे। अगरि धको ईंदो रुठंदा त पंहिंजी ई तक़दीर सां रुठंदा। साम्हूं फूलनि खे ॾिसी करे बाबा खे बि अथाह ख़ुशी थींदी आहे। इहो ॾाढो सुठो आहे। इन में थोरो डिफेक्ट आहे, इहे ॾाढो सुठो साफ़ आहे। इन में अंदरि कोई जंक ॼमल आहे। बाबा हर हिकु आत्मा खे ॾिसंदा आहिनि। ॾिसो, बाबा त पंहिंजी दिव्य दृष्टि सां सभु कुझु ॾिसी सघंदा आहिनि न। असां में कहिड़ी कहिड़ी खामी आहे, कहिड़ा कहिड़ा संकल्प ईंदा आहिनि। असां ख़ुदि बि बाबा खे ॿुधायूं, बाबा त ॼाणे सघंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि हिननि में थोरो डिफेक्ट आहे, इहे ॾाढो सुठो साफ़ आहे। हिन में अंदरि कोई जंक ॼमी पई आहे, त उहो सॼो किचिड़ो कढणो। बाप जहिड़ो लव कोई न कंदो आहे। स्त्री खे बि पति में लव रहंदो आहे, पति जो एतिरो न हूंदो आहे। उहो त ॿी टी स्त्री करे वठंदा आहिनि। स्त्री जो त पति वियो बसि याव सेन कंदी रहंदी आहे। पुरुषनि जे लाइ त हिकु जूती वई त पोइ ॿी वठी वठंदा आहिनि। शरीर खे जूती चइबो आहे न। शिव बाबा जो बि लॉन्ग बूट आहे। हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो, असां बाबा खे यादि कंदा आहियूं, फस्ट क्लास ठाहींदा आहियूं। हाणे त सम्झंदा आहियो, असां बाबा खे यादि कंदा आहियूं, फस्ट क्लास ठाहींदा आहियूं। कोई फैशनेबल हूंदा आहिनि त जूतियूं बि 4-5 रखंदा आहिनि। कोई फैशनेबल हूंदा आहिनि त जूतियूं बि 4-5 रखंदा आहिनि। अॼुकल्ह त हर कलर सां ड्रेस सां अलॻि अलॻि जूती बि कोई रखंदा आहिनि। न त आत्मा जी जूती हिकु ई हूंदी आहे। पांव जी जूती बि हिकु ई हुजणी खपे। असांखे न त हीअ बि टाइम वेस्ट थींदो आहे, परंतु इहे हिकु फैशन थी वियो आहे। सम्झो त ड्रेस ई हिकु आहे वाइट, त असां अलॻि अलॻि कलर जी जूती छो रखूं? नहीं, वैसे अलॻि अलॻि कलर वैसे कंहिंखे शौक़ु हूंदो आहे अलॻि अलॻि रखण जी, लेकिन अॼु दुनिया में अॼुकल्ह इहे फैशन थी वियो आहे। हाणे तव्हां सम्झायो बाप असांखे, बाप सां असां छा वरसो पाईंदा आहियूं। हाणे असां सम्झंदा आहियूं कि बाप सां असां छा वरसो पायूं था। असां पूरे विश्व जी बादशाही था वठूं। बाप सां असां छा वरसो पायूं था, असां पूरे विश्व जी बादशाही था वठूं।
असां हुन पैराडाइज़ जा मालिक था ठहूं। हेवन खे चइबो ई आहे वंडर ऑफ वर्ल्ड। असां हुन हेवन जा मालिक था ठहूं। हेवन खे चइबो ई आहे वंडर ऑफ वर्ल्ड। ज़रूरु हेवनली गॉड फादर ही हेवन स्थापन कंदा। हाणे त प्रैक्टिकल में श्रीमत ते पंहिंजे लाइ स्वर्ग जी स्थापना था करूं। हिते त केॾा वॾा वॾा महल ठाहींदा आहिनि, इहे सभु ख़त्म थी वेंदा। तव्हां हुते छा कंदव? दिलि में अचिणो खपे हिते त असां वटि कुझु बि न आहे। वैसे ही भल ॿाहिरि में गृहस्थ व्यवहार में रहंदा आहिनि, इहे बि सम्झंदा आहिनि सभु कुझु बाबा जो आहे। असां वटि जो कुझु न आहे, असां वटि त कुझु बि न आहे। असां त सभु ट्रस्टी आहियूं। ट्रस्टी कुझु न रखंदा आहिनि, बाबा ई मालिक आहे न। इहे सभु कुझु बाबा जो ई आहे। घर में रहंदे बि ईअं सम्झो कि असां बाबा जे घर जे भंडारी सां ब्रह्मा भोजन खायूं था। साहूकारनि जी बुद्धि में त इहा ॻाल्हि अची न सघे। बाबा चईंदा आहिनि ट्रस्टी थी करे रहो। त बाबा असांखे चवनि था कि हाणे चेक करो, असां ट्रस्टी थी करे रहंदा आहियूं। कुझु बि करो, बाबा खे इशारो ॾींदा रहो। कुझु बि करो, बाबा खे इशारो ॾींदा रहो। लिखंदा आहिनि बाबा मकान ठाहियां, बाबा चईंदा भल ठाहियो, ट्रस्टी थी करे रहो। बाप त वेठो आहे, बाप वेंदो त सभु इकट्ठा पंहिंजे घर वेंदा। पोइ तव्हां हली ईंदा पंहिंजी राजधानी में। असांखे पोइ कल्प अचिणो ई आहे। तव्हां सभिनि आत्माउनि खे पावन ठाहिणो। पंहिंजे समय ते ई मां ईंदो आहियां, पंहिंजे समय ते ई सभु कार्य पूरो करे मथे हली वेंदो। त बाबा पंहिंजे ई समय ते हिन सृष्टि ते हेठि कॾहिं ईंदा आहिनि, कहिड़े सेकेंड ईंदा आहिनि, कंहिंखे बि पतो न लॻंदो आहे। ईअं ई लेकिन हाणे असां अगरि सदा बाबा खे यादि कंदा रहंदासीं त जंहिं सेकेंड बाबा वेंदा, असां बि बाबा सां गॾु गॾु हली हलंदासीं। अच्छा, मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य साथ सभिनि सां ममत्व कढी हिकु लवली बाप खे यादि करिणो आहे। अंतर्मुखी थी पंहिंजी कमियुनि जी जांच करे कढणो आहे। ममत्व मिटाइणो ऐं बाबा खे यादि करिणो आहे। अंतर्मुखी ठही करे पंहिंजी कमियुनि जी जांच कंदा रहो। वैल्यूएबल हीरो ठहिणो आहे। छा ठाहिणो आहे असांखे? वैल्यूएबल हीरो बि ठहिणो आहे, ख़ुशबूदार फूल बि ठहिणो आहे, ॾाढो मिठो रस वारो फल बि ठहिणो आहे न, फूल बि ठहिणो आहे, पंहिंजो श्रृंगार बि करिणो आहे। जीअं बाप असां ॿारनि खे श्रृंगार कईं, तव्हां सभिनि जो श्रृंगार करो। काटन के फूल ठाहिण जी सेवा में लगी करे रहो। ट्रस्टी थी करे रहो। वरदाना ब्राह्मण जीवन में एक व्रता जे पाठ द्वारा रूहानी रॉयल्टी में रहण वारा संपूर्ण पवित्र आत्मा ठहो। हिन ब्राह्मण जीवन में एक व्रता जो पाठ पक्को करे प्योरिटी जी रॉयल्टी खे धारण करो। हिन ब्राह्मण जीवन में एक व्रता जो पाठ पक्को करे प्योरिटी जी रॉयल्टी खे धारण करो। त सॼे कल्प में ये रूहानी रॉयल्टी हलदी रही। पूरे कल्प में असांजी प्योरिटी जी रूहानी रॉयल्टी हलदी रहंदी। असांजी रूहानी रॉयल्टी ऐं प्योरिटी जी चमक परम धाम में सर्व आत्माउनि में श्रेष्ठ आहे। आदिकाल देवता स्वरूप में भी ये पर्सनालिटी विशेष आहे। मध्यकाल में पोइ असांजे चित्रनि जी विधि पूर्वक पूजा थींदी आहे।
केतिरी असांजी विधि पूर्वक पूजा थींदी आहे, शालिग्राम रूप में भी ऐं देव रूप में भी। देव रूप में कंहिंजी पूजा थी सघंदी आहे जंहिंजी हर कर्मेंद्रियूं ऐं हर कर्म जी भी पूजा कंहिंजी देव स्वरूप में भी सदा ही पूजा थिए, हर कर्म जी भी पूजा थिए। उहा जेका हाणे जिनजी हाणे हर कर्मेंद्रियूं कमल पुष्प समान ठहींदियूं, जेका हाणे सदा ही सर्व शक्तियूं धारण करे दाता ठहींदा, उन्हनि जी देव स्वरूप में पूजा थींदी। ऐं जेको सदा ही विधि पूर्वक बाबा खे यादि कंदा। मध्यकाल में असांजे चित्रनि जी भी विधि पूर्वक पूजा थींदी आहे। हिन संगम युग ते ब्रह्मण जीवन जो आधार प्योरिटी जी रॉयल्टी आहे। हिन करे जेसि ताईं ब्रह्मण जनम जीअणो आहे में जीअणो आहे तेसि ताईं संपूर्ण पवित्र रहणो आहे। जेसि ताईं ब्रह्मण जीवन में जीअणो आहे तेसि ताईं असांखे संपूर्ण पवित्र रहणो। असां त चऊं बाबा असांखे पूरो कल्प ई पवित्र रहणो, लेकिन ड्रामा अहिड़ो ठहियलु आहे, पोइ असां पूरो कल्प पवित्र रहंदासीं त पोइ बाबा खे अचण जी ज़रूरत ई न आहे। संपूर्ण पवित्र रहणो ई आहे, बाबा चवंदा। स्लोगन आहे असांजी सहनशीलता जे देव, तव्हां सहनशीलता जा देव ऐं देवी ठहो त गाली ॾियण वारा बि गले लॻाईंदा। तव्हां सहनशीलता जा देव ऐं देवी ठहो त गाली ॾियण वारा बि गले लॻाईंदा। था जेतिरो असां सहन करणु ऐं समाइणु, सहन बि करो समायो बि, उन्हनि जे लाइ शुभकामना बि ॾियो, तॾहिं ई साम्हूं वारो असांखे गले लॻाईंदो, मतिलबु असां सुठो संबंध में रहंदो, कड़ो न रहंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।